बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माण्हू लप मिटी जी तोड़े हिन संसार, मरणो नाहे प्यार, अच त मत बचाए। मुंहिंजा माना था साईं आयाज़ अबड़ो साहब, तारिक साहब, मंसूर साहब, साईं अब्बासी साहब, साईं चचो साहब ऐं बाक़ी जेके असांजा साम्हूं दोस्त वेठा आहिनि, सभिनी खे अस्सलाम वालेकुम। ऐं ख़ुशी थी ॾाढी जो अॼु तारिक इमाम सां शाम रखी वई ऐं यकीनन हींअर तारिक जेको आहे सिंध जे जेके भलोड़ शाइर आहिनि, ख़ूबसूरत शाइर आहिनि। माना जॾहिं असां चवंदा आहियूं भलोड़ त भलोड़, पर जॾहिं चऊं ख़ूबसूरत त पोइ माना बिना माना भलोड़ इंतिहाई माना जेका उन्हनि जे मथियों जेको आहे त वेझड़ाई में मूंखे जेका तारिक जी शाइरी पढ़ण लाइ मिली। मूंखे छो त विच में मां कुझु अर्सो न पढ़ी सघियुसि या छा, त मूंखे पढ़ंदे मूं चयो यार तारिक में त तमामु वॾी माना जेका आहे सो गहराई अची वई आहे, तमामु घणी माना जंहिंखे असां अदब में छलांग चऊं त यकदमि सां माना 2-3 सालनि में तारिक त तमामु वॾी छलांग लॻाई आहे। त माना तमामु जेका हुनजी शाइरी में गहराई आहे, हुनजी शाइरी में रोमांस आहे, हुनजी शाइरी में मिटी जी ख़ुशबू आहे जेका मूं महसूसु कई। ऐं इन जेका असां वटि जेका ख़ासि तौर ते कोटली जी जेका रिवायत रही आहे, शाइराना रिवायत रही आहे, जंहिंमें साईं शहीद आहे, साईं दीन मोहम्मद आहे, असीर आहे ऐं उनखां पोइ ख़ुदि अली बाबा जी